الہی تیری چوکھٹ پر بھکاری بن کے آیا ہوں، سراپا فقر ہوں، عجز و ندامت مدرسو छोकिरियुनि जे लाइ छोकिरनि जे लाइ छोकिरनि जो जाम इंतज़ामात आहिनि, पर छोकिरियुनि जो मदरसो हिन तड़ में कोन्हे। छोकिरियूं माशाल्लाह 60 छोकिरियूं पढ़नि थियूं, शादीशुदा छोकिरियूं पढ़नि थियूं। الہی تیری چوکھٹ پر بھکاری بن کے آیا ہوں، سراپا فقر ہوں، عجز و ندامت ساتھ لایا ہوں۔ الہی تیری چوکھٹ پر بھکاری بن کے آیا ہوں، سراپا فقر ہوں، عجز و ندامت ساتھ لایا ہوں۔ بھکاری وہ کہ جس کے پاس جھولی ہے نہ پیار۔ ॻोठ मिसरी ख़ान लसकाणी में पेरूमल में इहो मदरसो आहे। मदरसो छोकिरियुनि जे लाइ छोकिरनि जे लाइ छोकिरनि जो जाम इंतज़ामात आहिनि, पर छोकिरियुनि जो मदरसो हिन तड़ में कोन्हे। छोकिरियूं माशाल्लाह 60 छोकिरियूं पढ़नि थियूं, शादीशुदा छोकिरियूं पढ़नि थियूं, ऐं नंढियूं पढ़नि थियूं, बालिग पढ़नि थियूं, 18-19 सालनि जूं। मुंहिंजी घरवारी आहे माशाल्लाह, उहा पढ़ाए थी, ऐं पाण छोकिरियुनि खे हिते पढ़ाईंदो आहियां। हीउ मदरसो हुननि जे लाइ ठाहियूं पिया, अलाह जे हुकुम सां 9 लख ताईं ख़र्चु अची चुको आहे। माण्हुनि तावन कयो, अलाह से हुननि जे करे इहो तावन क़बूल करे अलाह साईं, ऐं ॿियो इहो कमु थी वियो। बाक़ी छत रहिजे थी हिन जी, छत जेका आहे आरसीसी इंशाल्लाह इरादो आहे, उन लाइ कुझु ज़रूरत आहे, मतिलबु 8-9 लख अञा बि खपंदा आहिनि मदरसे लाइ। हीउ जेको औरत जी जेका हूंदी आहे, औरत जी तरबियत जेका हूंदी आहे, पूरो ख़ानदान हूंदो आहे। हिकिड़ी औरत जे पढ़ी वई त अॻियां पूरे ख़ानदान जी तरबियत कंदी। 60 छोकिरियूं आहिनि, 60 ख़ानदान पढ़नि था। मर्द जी इहा ॻाल्हि कोन्हे, मर्द 70 मर्द जेके आहिनि उहे नेक हिकिड़े पासे हुजनि ऐं हिकिड़ी औरत नेक हिकिड़े पासे हुजे, त उहा जेका हिकिड़ी औरत आहे उहा 70 मर्दनि जे मथां भारी थी वेंदी आहे। इन करे असां इहो सिस्टम शुरू कयोसीं, अल्लाह पाक जे हुकुम सां। हीउ वॾो हाल ठही वियो हिकिड़ो, वॉशरूम बि आहे हुन सां गॾु, हुन सां हिकिड़ो कमिरो बि थी वेंदो। बाक़ी हिननि जी छत कोन्हे। पढ़ाई शुरू करणु चाहियूं था, मथां इंशाल्लाह को हींअर किथे पिया पढ़ायो? हींअर आउं हिते पठान जी मस्जिद आहे। तव्हां हुते था पढ़ायो, ॿार न्याणियूं किथे पढ़ंदियूं? न्याणियूं हुते पढ़ंदियूं, नंढो कमिरो आहे, घर में पढ़नि थियूं। अच्छा, कंहिंजो तव्हांजे घर आहे? जी असांजो पंहिंजो घर आहे, पर हुते छोकिरियूं जाम हुयूं त जॻह नंढी पई, त हिते अलाह हुकुम सां वॾी जॻह ठाराई आहे। हिते 200-300 छोकिरियूं अचनि सघंदियूं। तव्हां खां उमेद, तव्हां खां दरख़्वास्त आहे त अल्लाह जे राह में ॾेई करे छत मुकमल थी वेंदी, अल्लाह साईं तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾींदो, दुनिया ऐं आख़िरत ॿिन्हिनि में कामयाबी ॾींदो इंशाल्लाह।